सिंध समाजी सथ पारां आबी ज़ख़ीरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते अलमंज़र जाम शोरो ते रैली कढे आबी ज़ख़ीरनि जी बहाली ऐं बचाव ऐं तरक़ीअ लाइ नारा जंहिं बाद सिंधु दरिया सिंध जो साह जे मौज़ूअ ते मुज़ाकरो बि कोठायो वियो। मुज़ाकरो माहौलियाती माहिर नासिर पंवर जी सदारत हेठि थियो। साईं सारंग साहब, निज़ामानी साहब, साईं साहब, ॿई दोस्त, अस्सलाम वालेकुम। अॼु जीअं त हिते ॻाल्हि थिए पई वेटलैंड्स जी, त असांखे तव्हांखे यादि हूंदो त असां पहिरीं किताबनि में पढ़ंदा हुआसीं, लफ़्ज़ लेक पढ़ंदा हुआसीं। साईं मुबारक साहब वेठा आहिनि अंग्रेज़ी जा। पहिरीं लफ़्ज़ लेक हूंदो जंहिंखे पाण ढंढ था चऊं। पोइ 1971 में ईरान जो शहर आहे रामसर, उते अक़वाम मुतहदा रामसर, उते पहिरियों दफ़ो अक़वाम मुतहदा इन मौज़ूअ ते कॉन्फ्रेंस कराई ऐं उते हिकिड़ो आलमी मुआहिदो थियो जंहिंखे रामसर कन्वेंशन चऊं था। ऐं उन में असां बि उनजो हिसो आहियूं, पाकिस्तान बि उनजो हिसो आहे। त उन में इहा ई ॻाल्हि थी त हिकिड़ो त जेको लेक वारो कंसेप्ट हो उनखे थोरो हुननि वधीक ब्रॉड कयो ऐं जेका वसफ़ ठाहियूं वेटलैंड जी, त उन में उनखे थोरो वधीक वाज़े बि कयूं ऐं वधीक वसी बि कयूं। त उन में इहो ॿुधायूं त हाणे जेका वेटलैंड हूंदी उहा जीअं आबगाह चऊं या ढंढ ढोरो चऊं, त उन में हर क़िस्म जे माना बीठल पाणी बि थी सघे थो, वहंदड़ पाणी बि थी सघे थो, दरिया बि थी सघे थो, ढंढ बि थी सघे थी, खारो बि थी सघे थो, मिठो बि थी सघे थो। माउंटेन्स जेके आहिनि, ग्लेशियर्स जेके आहिनि, उहा बि ढंढ उते बि थी सघे थी। त साहिली इलाइक़नि में जेके असांजा इलाइक़ा आहिनि उहा उते बि उहा ढंढ थी सघे थी। त हिकिड़ी तमामु वॾी वसी, त हुन हिसाब सां इहो पहिरियों दफ़ो हिकिड़ो त इहो वसफ़ खे डिफाइन कयो वियो त ढंढ थींदी छा आहे, आबगाह छा थींदी आहे, आबी ज़ख़ीरा छा थींदा आहिनि। ऐं उनखां पोइ तक़रीबन हिन वक़्त ताईं दुनिया जा तक़रीबन पौणा 200 मुल्क जेके आहिनि से उनजो हिसो आहिनि। ऐं उन में असांजी कमिटमेंट आहे त असां पंहिंजे पंहिंजे मुल्कनि में इन्हनि जी तहफ़ुज़ कंदासीं, इन्हनि जो बचाव कंदासीं। ऐं उन जे तहत उन्हनि हिकिड़ी क्राइटेरिया ठाही त रामसर साइट उहा कहिड़ी ढंढ हूंदी, उन में कहिड़ा पखी हूंदा, कहिड़ी मच्छी हूंदी जंहिंखे असां बायोडाइवर्सिटी चऊं था, लाइफ हूंदी, प्लांट्स हूंदा। ऐं त उन हवाले सां उन्हनि हिकिड़ी वसफ़ ठाही त उन ढंढ में जेके इहे सभु शयूं हूंदियूं त पोइ असां उनखे रामसर साइट करार ॾेई सघूं था। त उन हिसाब सां जीअं असां पाकिस्तान जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा तव्हांखे ॿुधायां त असां दुनिया जा हर जेके इंटरनेशनल एग्रीमेंट्स आहिनि उनजो हिसो आहियूं। सही करण में असां देरि न कंदा आहियूं, पर अमल करण में वरी असां ओतिरो ई पुठिते आहियूं। उन में जेको कुझु कमु करिणो हूंदो आहे, जेके असां जूं कमिटमेंट्स हूंदियूं आहिनि उनखे ऑनर असां न कंदा आहियूं, बाक़ी सही करे ईंदा आहियूं। ऐं अमेरिका जो जहिड़ो मुल्क जीअं ट्रंप आयो आहे, जो वरी उन पेरिस एग्रीमेंट मां हथु कढी वियो आहे, असां उनजो बि हिसो आहियूं। त उन जे कन्वेंशन जे तहत असां पाकिस्तान में 19 ढंढुनि खे रामसर साइट डिक्लेयर कयो। ठीकु आहे, इहो सुठी ॻाल्हि आहे। उन में सभ खां वधीक जेके रामसर साइटूं आहिनि उहे सिंध में आहिनि। इहो अञा सिंध लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ु आहे, छाकाणि त सिंध तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो पाणिनि जो देश आहे ऐं हिते तमामु 1200 खां वधीक त रजिस्टर्ड वाटर बॉडीज़ आहिनि, जेको असांखे साईं मोहम्मद अली शाह अक्सर ज़िक्र कंदो हो। त चाहे उहो दरिया हुजे, कचे जो इलाइक़ो हुजे ऐं पके जो इलाइक़ो हुजे, हर तरफ़ तव्हांखे अहिड़े जेकॾहिं असां रामसर जी साइट जे हिसाब सां ॾिसूं था, जेका उन जी डेफिनेशन आहे, त असां वटि हर हंधि इहे ढंढूं आहिनि। तव्हां नंढड़ा नंढो रुगो तव्हां हैदराबाद जे आस पास में ॾिसंदो किथे किथे पाणी बीठो हूंदो आहे, उते बि तव्हांखे पखी मिलंदा। ठीकु आहे, त माना इहा बि वेटलैंड थी। त जिते बि तव्हांखे का पोसल, को अहिड़ो को पाणी, को पांड, तलाउ, तराई, इहे सभु असांजूं ढंढूं आहिनि। त उन हिसाब सां असां उन्हनि खे 19 जीअं मुंहिंजो 19 ढंढूं आहिनि, जंहिंमें 10 असां वटि सिंध में आहिनि, जंहिंमें ख़ुदि इंडस डेल्टा रामसर साइट आहे, किंजर ढंढ रामसर साइट आहे, हाले जी ढंढ रामसर साइट आहे, नरड़ी झबो जेको जाती जो इलाइक़ो आहे, जेके मांझारे जो इलाइक़ो चऊं था लाड़ जो, उहे रामसर साइट आहे। देह अकुरो आहे नवाबशाह में, जिते वाघूं हूंदा आहिनि, उहा रामसर साइट आहे। हेॾां लाड़काणे में आहे रामसर साइट, दिघ आहे। त अहिड़े नमूने सां असांजी हमल आहे, मंछर आहे। त इहे सभु ढंढुनि सां असां रुगो रामसर साइट डिक्लेयर करे छॾीसीं, पोइ उनखे छा करिणो हूंदो आहे, उनजो हिकिड़ो मैनेजमेंट प्लान ठाहिणो पवंदो आहे त असां हिनखे साइंटिफिक लेवल ते हिन ढंढ खे मैनेज कीअं कंदासीं, हिनखे पाणी जी क्वालिटी कीअं मेंटेन कंदासीं, हिन में पाणीअ जी क्वांटिटी
ऐं क्वालिटी ॿई, छाकाणि त पाणी हूंदो त उहा ढंढ उन किराएटेरा ते मीट कंदी न। त अलहमदुल्ला हाणे इहे जेके 10 रामसर साइटूं आहिनि उहे त तबाह आहिनि ई आहिनि, पर जेके बाक़ी ॿियूं बचियूं आहिनि उहे बि तबाह आहिनि। अच्छा, मंछर असांजी रामसर साइड न आहे, इहा हिकिड़ी वॾी बदकिस्मती आहे त मंछर रामसर साइड न आहे। अक्सर ॻाल्हि थींदी आहे त असीं मंछर बि रामसर साइड आहे, पर मंछर रामसर साइड न आहे। हालांकि उहो हुते हिकिड़ो यूनिक कल्चर आहे जिते माण्हू ॿेड़ियुनि में रहनि था ऐं हिकिड़ी पूरी हिकिड़ी सकाफ़त जो मर्कज़ आहे, तहज़ीब जो मर्कज़ आहे, उनखे त रामसर साइड पहिरीं थियणु खपे। पर असांजे ग़लति पॉलिसी जे करे मंछर पंहिंजे आख़िरी पसान में आहे, बाक़ी ढंढूं असांजे आख़िरी पसान में आहिनि। त जीअं असां चवंदा आहियूं त असांजा ॿेला जेके आहिनि धरतीअ जा फिफड़ आहिनि, तीअं ढंढूं जेके आहिनि धरतीअ जूं रगूं चऊं या नसूं चऊं, उहे नसूं आहिनि, रगूं आहिनि, उहे असांजी हिन प्लांट खे, हिन प्लेनेट खे, धरतीअ जे लाइ एतिरियूं अहम आहिनि। ऐं उनजी जेका अहमियत आहे उनजी रुॻो इहो न आहे त उन में मुख़्तलिफ़ जीवत रहे थी। जेकॾहिं तव्हां शाइर जे हिसाब सां अखियुनि सां ॾिसंदो त उहा उनजे लाइ इंस्पायरेशन आहे। शाइर असांजे भिटाई खां वठी सभिनी शाइरनि असांजे ढंढुनि खे, उन्हनि खे सोर्स ऑफ इंस्पिरेशन रही आहे। उन्हनि ढंढुनि जी ख़ूबसूरतीअ ते ॻाए उनखे डॉक्यूमेंट कयो आहे, पंहिंजी शाइरीअ में असांजे फ़नकारनि ॻायो आहे। त हाणे वरी असांजी उन्हनि ढंढुनि जी तबाहीअ ते जेको आहे शाइरी बि थिए। कंहिं दौर में जीअं असांजे निसाब में असां वटि सबक़ु हूंदो हो प्राइमरी में, मंछो ढंढ जो शेर, जंहिंमें जेका पहिरीं लाइन हूंदी हुई उहा असां पढ़ी नंढे ॾाढा ख़ुशि थींदा हुआसीं त प्यारा ॿारो हींअर असां बूबक शहर जे भरिसां मंछो ढंढ किनारे बीठा आहियूं, ऐं त असां चवंदा आहियूं असांजे ॻोठ जो नालो अची वियो, हुन में ॾाढो ख़ुशि थींदा हुआसीं। ऐं हुन में ॿियो जुमिलो हूंदो हो त मार अखि खुटी वञे पर पाणी नथो खुटे, रुॻो छर ई छर छर छर। त इहे असांजे ढंढूं असांजे निसाब जो हिसो हुयूं, छाकाणि त उन में एॾो ख़ूबसूरती हुई, एॾो हुस्न हो, पूरी सकाफ़त हुई। ऐं हाणे असां हिननि ढंढुनि जे मरण जो मातम पिया कयूं त असां आलमी लेवल ते त हिननि जो हिसो त आहियूं कन्वेंशन्स जो, माइदे जो, पर असां उन्हनि खे ऑनर कोन था कयूं। उन्हनि खे उहा जेको आहे त जेको असां नेचर सां हथ चुरांद कयूं पिया, फितरत सां हथ चुरांद कयूं पिया, मां सम्झां थो हीअ सॼी जेका तबाही आहे, जेको आबहवा तब्दील थिए पई, वायुमंडल तब्दील थिए पियो, त इहो सॼो असांजे हज़रत इंसान जो आहे। ऐं जेसीं ताईं असां पंहिंजो जेको किरदारु अदा न कंदासीं इन्हनि ढंढुनि जे हवाले सां, इन्हनि जी मैनेजमेंट। अच्छा, ढंढ जी जेका जीअं मूं चयो, जेकॾहिं शाइर जे अख सां ॾिसंदासीं, वरी जेकॾहिं कंहिं मुहाणे जे अख सां ॾिसंदासीं त उनजे लाइ मच्छीअ जो वॾो ज़ख़ीरो आहे। ठीकु आहे, शिकारी जे अख सां ॾिसंदासीं त पखियुनि जो उन्हनि जे लाइ वरी शिकारी उन हिसाब सां वेंदा। ठीकु आहे, त हर कंहिंजी उनजी पंहिंजी हिकिड़ी एंगल आहे। अहिड़े नमूने सां जेका ढंढ जी मैनेजमेंट आहे उनजो बि को हिकिड़ो खातो ज़िम्मेदारु न आहे, उन में बि मुख़्तलिफ़ खाता उनजी मालिकी कनि था, उनजी वारसी कनि था। नतीजे में केर बि उनजो वारिस कोन्हे को, उनजा वसीला त इस्तेमालु कनि था, वसीलनि खे इस्तेमालु करण में त सभु को हुते चए थो त असां हिन जा मालिक आहियूं, पर उनजी मैनेजमेंट में, उनजी बहाली जे हवाले सां हाणे कींझर ढंढ हीअ जेको के बि फीड ठहे पियो, इहो कींझर कराची जो वॾो सोर्स आहे। ठीकु आहे, त मां अक्सर कराची वारनि खे चवंदो आहियां त पहिरीं ॻाल्हि तव्हांखे ख़बर ई कोन्हे त कराची में पाणी अचे किथां थो, हुननि खे इहा ख़बर कोन्हे त कराची में पाणी किथां ईंदो आहे। सो उन्हनि जी बि त असांखे न सिर्फ़ु आम माण्हू खे, पर ख़ुदि जेके एजुकेटेड माण्हू आहिनि, पॉलिसी मेकर्स आहिनि, उन्हनि खे बि एजुकेट करिणो पवंदो त वाटर फॉर, असां चवंदा आहियूं वाटर फॉर एग्रीकल्चर, उहा बि असांजी ज़रूरत आहे। वाटर फॉर लाइफ, वाटर फॉर असांजी जेका आहे ह्यूमन पॉपुलेशन, ड्रिंकिंग वाटर, उहो बि बेसिक ह्यूमन राइट आहे। असांजा ॿिया शुबा आहिनि, इंडस्ट्री, वाटर फॉर इंडस्ट्री, उहो बि ज़रूरत आहे। पर हिकिड़ो ॿियो कंसेप्ट आहे वाटर फॉर नेचर। जेसीं ताईं फितरत खे असां पाणी न ॾींदासीं, त जीअं हींअर असांजो ही जिते असां बीठा आहियूं कोटड़ी डाउन स्ट्रीम खां 150 किलोमीटर हेठि वारो इलाइक़ो तव्हां ॾिसो त उहो भड़बांग लॻो पियो आहे। ऐं साल जा जेके आहिनि से 10 महीना पाणी बिल्कुलु कोन थो वञे, ऐं महीनो ॿ मुश्किल सां वञे थो। त उहे जेके असांजूं 17 क्रीक्स हुयूं जेके उहे तबाह थी वियूं, ऐं मुश्किल सां हाणे हिकिड़ी क्रीक बची आहे। त अहिड़े नमूने सां इहो असांजो मेन मेड डिज़ास्टर आहे। ऐं क्लाइमेट चेंज बि ख़ुदि हिकिड़ो मेन मेड डिज़ास्टर आहे, उहो पाणी कोन थो थिए। क्लाइमेट चेंज में बि असांजो हज़रत इंसान जो जेके असां फासिल फ्यूल आहिनि, तवानाई जा 3 वसीला आहिनि, गैस, तेल ऐं कोयलो, इन्हनि खे असां कंज़्यूम कयूं पिया। इहो ठीकु आहे त जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि वधीक हिन में कंट्रीब्यूट कयो आहे, असांजो खणी घटि आहे, पर आहे असांजो उन में कंट्रीब्यूशन। ऐं असांजो जेको डेवलपमेंट जो मॉडल आहे उहो बि कंहिं बि तरीक़े सां सस्टेनेबल न आहे। त मां सम्झां थो त जेकॾहिं असां पंहिंजी सिंध जी जेकॾहिं बका दरिया सां ॻंढियल आहे, त ढंढुनि जी बका बि दरिया सां ॻंढियल आहे। जेकॾहिं दरिया में पाणी हूंदो त ढंढूं असांजूं बचंदियूं। ऐं ख़ासि करे ॿियो जेको पाणी जो सोर्स आहे ढंढुनि जो, उहो आहे बरसातूं। ऐं क्लाइमेट चेंज में इहो आहे त बरसातूं बि घटि थींदियूं, त ज़ाहिर आहे ॾुकार बि उन में वधंदो। ऐं हीअ जेके ढंढूं आहिनि उन्हनि जेको उनजा तव्हां प्रोडक्ट्स ॾिसो न, त असां वटि बिह, असांजा कुम, लोड़,
केतिरा प्रोडक्ट्स असां वटि जेके मेवा आहिनि नंढुनि जा वेटलैंड्स जा उहे असांखे मिलंदा आहिनि या मिलंदा हुआ, हाणे उन तइदाद में कोन्हनि के। ऐं ॿिया जेके तॾा तोरियूं इहे बि उन्हनि मां ठहनि था, उते जेके मुख़्तलिफ़ गाह थियनि था। त इन हवाले सां हीअ हिकिड़ी हॉट स्पॉट चवंदा आहिनि, बायोडाइवर्सिटी जे हवाले सां ढंढुनि खे हॉट स्पॉट डिक्लेयर कयो वियो आहे। त उन हवाले सां हिनजी तमामु घणी अहमियत आहे ऐं मुआशी तौर ते बि ऐं पंहिंजो माण्हुनि जो गुज़र सफ़र जे हवाले सां। ऐं ॿियो जेके सर्विसिस आहिनि जेके माहौल खे रेगुलेट करण में ढंढुनि जो किरदारु आहे, जर जे पाणी खे ई मेंटेन कनि थियूं, ठीकु आहे, ज़राअत जे लाइ बि हीउ पाणी ॾियनि थियूं। तव्हां ॾिसो मंछर मां जो आसपास ॾिसो त कंहिं दौर में मंछर जे आसपास ज़बरदस्त एग्रीकल्चर थींदी हुई, ठीकु आहे, उहा हाणे तबाह थी वई आहे। त ज़राअत जे लाइ बि ढंढुनि जो अहम किरदारु आहे, ऐं मच्छीअ जी त लाइ त आहे न आहे, पखीअ लाइ आहे, ऐं पंहिंजो माण्हुनि जो गुज़र सफ़र आहे। ऐं प्लस पूरो जेको हिनजी जेका एनवायरनमेंट खे रेगुलेट करण लाइ जर जे पाणी जे लाइ मूं चयो उनजे लाइ ही अहम किरदारु अदा कंदा। अगरि हिन में ढंढ में पाणी ख़तमु थींदो त आसपास जो इलाइक़े जो जर बि मुतासिर थींदो। त हिन जा मुख़्तलिफ़ फंक्शन्स आहिनि, सर्विसिस आहिनि, ऐं उनखे असांखे उनजो वैल्यू करणु खपे, क़दुरु करणु खपे। ऐं तव्हां सभिनि जी महिरबानी जो अॼु असां हिन जेको आलमी वर्ल्ड वेटलैंड्स डे आहे उन में बि हीअ हिकिड़ी तक़रीब करे जेका तव्हां चइनि इलाइक़नि में ॿुधाई आहे। छाकाणि वॾा वॾा जेके इदारा आहिनि उहे त कनि था, पर हीअ नंढे पैमाने ते पर तमामु सुठे नमूने सां जेको तव्हां प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे, तव्हां सभिनी दोस्तनि जी मुबारक ऐं महिरबानी। सिंध समाजी सथ जे चेयरपर्सन नवाज़ निज़ामाणी, सथ जे तंज़ीमी सरबराह हुसैन सारंग, सिंधियत बि संगत सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जे सेक्रेटरी फ़हीम नुनारी, अंजुमन तरक़ी पसंद मुसनिफ़ीन जे अॻवान सदाकत समूह, फिशर फोक फोरम जे अॻवान मजीद मल्हा, प्रोफेसर डॉक्टर मुबारक लाशारी, नावल निगार ॿोली माहिर यूसुफ जोयो, डॉक्टर इलाही बख़्श घोटो, औरत अॻवान रिफ़त अबड़ो, शाहिदा सदाकत समूह ऐं ॿिया शामिल हुआ। वेह न विसारेज मता माठ करे वेही, कोल इहो पाड़ेज हो जो कयड़ो हो तसी। पाणी मथे झूपड़ा मूर्ख उञ मरन। तो पाणी त असां वटि आहे, जेको मौजूदु आहे इहो बि जाम शुरियारा खे नथो मिले। तो दरिया सुकाइण जी साज़िश थिए पई, इन खां तव्हां सभु बख़ूबी आगाह हो, मूंखां वधीक आगाह आहियो। सिंध खे चैलेंजिस जेके आहिनि उहे हिकिड़े माह ते न आहिनि। सिंध खे चओ तरफ़ मांगर मच्छ वाघू कुरटण खाइण लाइ तयारु आहे। सिंध जे दरिया खे सुकाइण लाइ जेके 6 रिथाऊं आहिनि कैनाल कढण जी साज़िश थिए पई, उन लाइ सॼी सिंध रोडनि ते आहे, जदोजहद में आहे। सिंध जूं औरतूं, सिंध जा ॿार, तो उन्हनि सभिनि खे मुंहिंजो सलाम आहे जेके हिन वक़्तु रोडनि ऐं रस्तनि ते आहिनि, किथे बि आहिनि। त सिंध अमड़ जी बकाल आहे, छो दरिया आहे त असीं आहियूं, दरिया आहे त ज़रायत आहे, ज़रायत आहे त असां वटि अनाज आहे, पाणी आहे त असां वटि मेवा आहिनि, ऐं असांखे ॿिया खाद खुराक जा जेके वसीला आहिनि उहे मुहैया थींदा। मच्छी आहे, मानी मच्छी असांखे मिले ई दरिया जे सहारे थी। तंहिंजे करे दरिया जे सुकाइण लाइ सुंदरोबती सिंध सॼी निकितल आहे। हाणे इहा ॻाल्हि सिर्फ़ु लफ़्ज़नि ताईं न आहे, बल्कि अमल जे मैदान में आहे, अदलिया में बि असां आहियूं, ऐं आलमी फोरमनि ते इहा ॻाल्हि उथारी वई आहे। ऐं हीअ वॾी टेक्निकल जंग आहे, जंहिंखे तसल्लुल सां ऐं समझदारी सां मक़सदु आहे अॻिते वधाइणो आहे। छो जो दुश्मन असांजो असां खां वधीक ख़तरनाक आहे, ताक़तवर आहे, हज़ारे सालनि जो हुनखे साज़िशुनि जो तजुर्बो आहे। हाणे पाकिस्तान सॼो पंजाबिस्तान थी वियो, ऐं पंजाबी पंहिंजे मफ़ादनि जी बालादस्ती लाइ हर फील्ड में मक़सदु घिड़ी आया। उहो असांखां सभु फील्डूं, उहा तइलीमी मैदान में बि असांखे शुरू खां वठी माना हिकिड़ी नफ़्सियाती जंग में विधियूं वेठा आहिनि 30-40 सालनि खां, जो सिंध जो मेरिट सिंध खां ॿाहिरि नथो वञे। असांखे सिंध खां ॿाहिरि बि निकिरणो आहे, दरिया में तार हणणी आहे पाणी खां, पर असांखे दुनिया में वञिणो आहे ऐं दुनिया अंदरि पंहिंजो केस रखिणो आहे। तो तंहिंजे करे तालीमी मैदान में चैलेंजिस आहिनि, पाणी जे मैदान में चैलेंजिस आहिनि। हर शइ खे जंग जे मोर्चे में दुश्मन तब्दील करे छॾियो आहे। असांजो जेको जानवर आहे, जीत आहे, पखी आहे, उहे महफ़ूज़ कोन्हे, एनवायरमेंट महफ़ूज़ कोन्हे, पॉल्यूशन आहे, क्लाइमेट चेंज जा वॾा मसइला आहे। ऐं दर्सगाहनि में हाणे तव्हां ॾिसो हिकिड़ो इन्हनि रद्दी क़िस्म जो रिज़ोल्यूशन आंदो आहे त BA पास हिकिड़ो माण्हू हुजे
ऐं 10 सालनि जो हिकिड़ो कूड़ो तजुर्बो उहो यूनिवर्सिटी हलाईंदा। यूनिवर्सिटी वॾा दस्कार आहिनि बाबा। यूनिवर्सिटी जिथे असांजी चवंदा आहिनि तालीम जा दर्जा खुटंदा आहिनि उते यूनिवर्सिटियूं ठाहियूं आहिनि ऐं यूनिवर्सिटी जी तारीख़ आहे। प्लेटो राति को नासिर भो खे कचहरी में असां कढियासीं, कंहिं दोस्त ॿुधायो त प्लेटो पंहिंजी अकेडमी ते लिखाए छॾियो जंहिंखे मैथामेटिक नथी अचे उहो महिरबानी करे हिन में दाख़िल न थिए। मैथामेटिक माना जेमेट्री बॉक्स, जेमेट्री बॉक्स माना जंहिंमें त्रिकुंडो आहे, सर्किल आहे, फुट स्केल आहे, ॿिया इंस्ट्रूमेंट आहिनि। ऐं मुंहिंजो टीचर डॉक्टर रॉबर्ट चयो तो असां आख़िरी सुवालु कयोसीं चई बाबा जेमेट्री बॉक्स त हर माण्हू वटि हूंदी आहे, हुन अदड़ी वटि बि हूंदी, नासिर वटि हूंदी, फ़हीम वटि हूंदी, वली वटि, पर इहा जेमेट्री बॉक्स ज़हन में जेको रखे थो उहो कामयाबु आहे। सिंधी क़ौम खे उहा जेमेट्री बॉक्स ज़हन में रखणी पवंदी, खीसे में न, मतां विसरी वञे, घर में न। तंहिंजे करे असांखे पेशकदमियूं करणियूं पवंदियूं ऐं सुजाॻ थियणो पवंदो। सॼी दुनिया में पाणी जे ज़ख़ीरनि खे बचाइण जे लाइ वॾा वॾा जदोजहद, वॾियूं वॾियूं तहरीकूं हलियूं आहिनि ऐं दुनिया उन्हनि खे महसूसु कयो आहे। ऐं दुनिया में जेकॾहिं तव्हां ॾिसो त सिंधु दरिया पहिरें नंबर ते कोन्हे, टॉप 5 में ज़रूरु आहे, पर नील नदी ऐं ॿियूं चाइना जूं नदियूं कुझु दरिया आहिनि जेके डिघा आहिनि ऐं वॾो सफ़र करे समुंड ते पहुचनि था ऐं उनजे जेके पासनि में मुल्क लॻनि था उन्हनि उनजो एतिराम कयो आहे ऐं पाणी खे ईअं बंदि कोन कयो आहे जीअं सिंधु दरिया खे बंदि कयो वियो आहे। पलीजे साहब खां जॾहिं उर्दू मीडिया वारा सुवाल पुछंदा हुआ त आप कालाबाग डैम के खिलाफ़ हैं, तो पलीजो साहब चवंदो तो सिर्फ़ कालाबाग डैम तो अभी की बात है। असां 1859 खां वठी जेके बि धाड़ा लॻा आहिनि असां त उन सभिनी जो हिसाब किताब चाहियूं था। 80% जेको पाणी आहे सिंध जो पाकिस्तान ठहण खां पहिरें बि, अंग्रेज़नि जे दौर खां वठी ऐं पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ताईं उहो पाणी सॼो चुराइबो रहियो आहे। सॼो दरिया उन्हनि 3 दरिया विकिणी छॾिया, पंजाब वारनि सिंध जो को नुमाइंदो कोन वेठो ऐं पाकिस्तान जॾहिं बि हिंदुस्तान सां पाणी जे मामलनि ते ॻाल्हाईंदो आहे त सिंध जो नुमाइंदे खे कोन छॾींदो आहे। हू पाण फेडरेशन वारा ॻाल्हाईंदा आहिनि, असां पुछड़ी वारा हक़दार आहियूं। जॾहिं असांखां इहो हिसाब पुछणु खपे, असांखे विहारणु खपे, असांजा माण्हू असांखां सवाइ फ़ैसिला थिया ऐं पाणी सॼो असांजो खणिजी वियो, विकिरो थी वियो, पाणी सॼो तबाह थी वियो। ऐं जेके डैम ठहिया, मंगला डैम आहे, तरबेला आहे, या जेके 3 कैनाल पहिरें हलिया पिए, 6 कैनाल हाणे ठहनि था पिया, इन्हनि कैनालनि जो सिंध जे हवाले सां तमामु वॾा रिज़र्वेशन आहिनि ऐं इहे सिंध जे हवाले सां तमामु वॾा नुक़सानकार आहिनि। ऐं इन नुक़सान खां बचण जे लाइ असांजूं जदोजहदूं रहियूं आहिनि, पर इंडिविजुअल रहियूं आहिनि। उन्हनि खे महसूसु कराइण जी ज़रूरत आहे। असां वटि जेके मुस्तक़िल मुफ़ाद आहिनि उनमें दरिया आहे, सिंध जी ज़मीन आहे, सिंध जो समुंड आहे, असांजो शहर कराची आहे ऐं सॼी सिंध जी जेका जोग्राफी आहे उहा सॼी असांजे लाइ मुस्तक़िल। पर कंहिं बि इलेक्शन वारे दौर में कंहिं बि पार्टी जे मंशूर में तव्हां ॾिसंदो त इहे मसइला न हूंदा, हुननि जा मसइला हूंदा मामूली नंढड़ा नंढड़ा मसइला हूंदा। ऐं कंहिं बि पार्टी जे मंशूर में दरिया खे बचाइण, सिंध जे माण्हुनि जे वसीलनि खे बचाइण, ज़ख़ीरनि खे बचाइण, गैस तेल खे बचाइण, पंहिंजो रेवेन्यू जो हक़ वठणु, पंहिंजे दरिया जो हक़ वठणु, पंहिंजे समुंड खे बचाइण, पंहिंजे शहरनि खे बचाइण जो मसइलो हूंदो ई कोन्हे। इहे उहे एजेंडा ते रखंदा ई कोन्हनि। जेकॾहिं उहे एजेंडा ते रखंदा त उहे खटे कोन सघंदा, उहे इक़्तिदार में कोन ईंदा। उन्हनि खे इक़्तिदार खपे, उहे इक़्तिदार बचाईंदा आहिनि, सिंध वञे थी पई ॿुॾंदी। पर असांजो अवाम असांजो जागे थो पियो ऐं वॾी सुठी ॻाल्हि इहा आहे त सिंधी अवाम बग़ैर कंहिं सपोर्ट जे, सियासी जेके हुक्मरान धुरियुनि जे सपोर्ट जे, पाण अवाम उथे थी पई ऐं अवाम ॻाल्हाए थी पई, अवाम अॻिते अचे थी पई। ऐं इहा अवाम ई आहे जंहिंखे महसूसु कराइणु खपे ऐं अॻिते वधणु खपे त असां ईंदड़ इलेक्शन में या ईंदड़ दौरनि में पंहिंजे हुक्मराननि खे या पंहिंजे वज़ीरनि मुशीरनि खे मजबूर कयूं त उन्हनि जे सियासी मंशूर में असांजे दरिया जे लाइ, असांजे धरती जे लाइ, असांजे वसीलनि जे लाइ, असांजे रेवेन्यू जे लाइ उन्हनि वटि कहिड़े क़िस्म जो मंशूर आहे, कहिड़ा प्रोग्राम आहिनि, मुस्तक़िल तौर ते सिंध जो तहफ़ुज़ कीअं करे सघंदा। असां जेकॾहिं पंहिंजी जदोजहद जे ज़रिए, जागरता जे ज़रिए उन्हनि खे मजबूर कयोसीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन एजेंडा ते ईंदा ऐं उहे अहिड़े क़िस्म जा सौदा कोन कंदा जो हिकिड़े माण्हू खे सदर जी कुर्सी ते विहारे सॼे सिंध जे दरिया खे, पाणी खे विकिरो ॾेई छॾे भी तव्हांजी मर्ज़ी जेके वणे तव्हां कयो। तालीमी इदारनि ते तव्हां कब्ज़ा करे पंहिंजा ब्यूरोक्रेट विहारे छॾियो, सभु इदारा सुंड करे, तबाह करे, बर्बाद करे छॾियो ऐं तव्हांखां केर बि पुछण वारो कोन्हे। तव्हांखे ख़बर आहे त असांजो ॿियो को ऑप्शन कोन्हे, असांजो को मुतबादिल कोन्हे। उनजे करे तव्हां शहनशाहत ऐं बादशाहत पिया हलायो। इहा शहनशाहत बादशाहत जे ख़िलाफ़ असांजे माण्हुनि खे उथणु खपे ऐं उन्हनि खे जदोजहद। दुश्मन खे जेकर तव्हां सुञातो त अधु जंग खटे वियो, बाक़ी अधु जंग आहे तव्हांजी जेका सा अमलनि। ऐं हर मसइले जो हींअर सिंध जे हवाले सां
मसइले जो हल जेको आहे सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सियासी मसइलो आहे ऐं सियासत में ई हल आहे। तंहिं करे सियासी मसइला जीअं साईं चयो त असांजा मसइला हल थींदा रोडनि ते, अवाम हल कंदो ऐं अवाम में हेठि तबिके खां वठी हर सभई जेके टई तबिका आहिनि चारई तबिका आहिनि उहे सभई उन में इन्वॉल्व थियणा आहिनि। जेकॾहिं न थींदा त जंग जॾहिं गोली हलंदी उहा गोली ॾिसंदी कोन त साम्हूं को माण्हू केरु आहे, ग़रीब आहे या वॾेरो आहे या फलाणो आहे, जेको ईंदो साम्हूं उनखे मारींदी। दरिया सुकंदो उन में रुगो तूं मां कोन मरंदासीं, पर उन्हनि जे हज़ारे एकड़नि जी जेका ज़मीन आहे उहा कलराटी थी वेंदी, उहा ख़तमु थी वेंदी, उन्हनि जा ख़ानदान मरंदा ऐं उन्हनि जा सॼा वेड़ा ख़तमु तबाह थी वेंदा। असांजा हूअं ई तबाह कया विया आहिनि। हासेकार धाड़ेल कल्चर पैदा कयो वियो आहे, शहरनि में दहशतगर्दी पैदा कई वई आहे, असांखां तइलीम खसी पई वञे, असांजा जेके इदारा ख़तमु कया पिया था वञनि। माना इहा सॼो कुझु आहे हिन खिते खे मफ़लूज करणु, हितां जी माण्हुनि खे, हितां जी क़ौम खे मफ़लूज करणु, ऐं उहो हिकिड़ो क़ौमी हुन जो हल आहे जेको सियासी हल आहे। ऐं सम्झां इहो थो त जेके बि सियासी धुरियूं आहिनि या जेके समाजी या इल्मी या अदबी जेके बि जमायतूं आहिनि, इवन एस ताईं जेके यूनियनूं आहिनि जेके कारखाननि में आहिनि, उन्हनि खे बि हिकिड़े पॉइंट ते मुतहद थियणो पवंदो। उहो आहे सिंध जो वजूद। उन में दरिया बची वियो, उन में ॿोली बची वई, उन में तइलीम बची वई, उन में तव्हांजा जेके इक़्तिसादी जेके वसीला आहिनि उहे बची विया, ऐं उन में तव्हांजे वजूद जी जेका शनाख़्त आहे, सिंधियत वारी शनाख़्त आहे, जेका क़ौमियत वारी शनाख़्त आहे, उहा बि इन में अची वई। ऐं सम्झां थो इहो त तव्हांखे असांखे सभिनी खे हिकु नुक़्ते ते बीहणो पवंदो। ऐं इहो हितां ई असां चऊं था त रुगो सियासी पार्टियूं न, पर जीअं लेनिन चयो त दुनिया जा मज़दूर हिकु थी वञो, पाण खे हिकिड़ो ई नारो ॾिए त दुनिया जा जेके सिंधियूं जिते बि सिंधी आहिनि उहे हिकु थी वञनि। जेकॾहिं हितां आवाज़ु उथंदो ऐं कराची मां बि आवाज़ु उथंदो, दुबई मां बि आवाज़ु उथंदो, ऑस्ट्रेलिया मां बि आवाज़ु उथंदो, त आउं सम्झां थो त उहो आवाज़ु स्ट्रांग हूंदो। असांजो हिकु आवाज़ु हुअणु घुरिजे, हिकु क़ौम वारो आवाज़ु हुजे, त आउं सम्झां थो त असां कामयाबु ईंदासीं। बाक़ी इंडिविजुअल जेकॾहिं कईसीं, समंड जिदोजहद कई, उन सां सूमरा गॾु कोन हुआ, सूमरनि जिदोजहद कई, उन सां समा गॾु कोन हुआ, कलोड़नि जिदोजहद कई, उन सां केरु ॿई धुरियूं कोन हुयूं। नतीजे में छा थियो, टुकड़ा टुकड़ा सिंध रियासतूं कंदी ऐं ॾन भरींदी रही। त हींअर बि ईअं जेकॾहिं पार्टियूं पंहिंजे पंहिंजे हिसाब सां अलॻि अलॻि जिदोजहद कंदी त नतीजा घटि मिलंदा, बल्कि मिलंदा ई कोन। तंहिं करे असांखे नतीजा जेकॾहिं जिदोजहद करणी आहे त असांखे हिकिड़े हंधि हिकु नुक़्ते ते बीहणो पवंदो, ऐं उहो आहे सिंध जो वजूद, क़ौमियत जो वजूद। मां ईअं थो सम्झां त तव्हां सभिनी खे करणु घुरिजे। वरी तव्हांजी शाबस हुजे, तव्हां हीअ मीटिंग कराई, पुड़े पुड़े तलाउ थींदो ऐं असां गॾु थींदासीं। यकीनन असांखे सुभाणे जे ईअं ई ईमान आहे जीअं सुभाणे जो सिज उभरंदो तीअं असांजी। अॻवान ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया जीवत जो जियापो हुजण सां गॾु सिंध जी ज़िंदगी ऐं ख़ुशहाली लाइ ज़रूरी आहे। सिंध जा 1000 खां वधीक आबी ज़ख़ीरा सिंधु दरिया मां पाणी जी खोड़ सबबु मरी चुका आहिनि। सिंधु दरिया सिंधु तहज़ीब जो सर्जणहार आहे, उनखे क़ैद करे सिंध जो साह हू साटण जूं कोशिशि कयूं पियूं आहिनि। आबी ज़ख़ीरनि जी बहाली, बचाव ऐं तरक़ीअ लाइ सिंधी क़ौम आलमी ज़मीन ऐं दुनिया जे माहौलियाती इदारनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। सिंधु दरिया सिंध जो साह आहे, सिंधु दरिया सिंध जो साह आहे।